ख़बरुनि जी शुरुआत कयूं था। 12 कैनाल में पानी खोट ख़िलाफ़ आबादगारनि जो 3 ॾींहं बि धरणो जारी आहे। आबादगारनि जो चवणु आहे त जेसिताईं हाकिम शाह रेगुलेटर में 7 फुट पाणी गेज न थींदो तेसिताईं धरणो जारी रहंदो। बहराम मां ब्रेकिंग न्यूज़ तव्हांखे ॾी पिया। 12 कैनाल में पाणी खोट ख़िलाफ़ आबादगारनि जो 3 ॾींहं बि धरणो जारी आहे। आबादगारनि जो चवणु आहे त जेसिताईं हाकिम शाह रेगुलेटर में 7 फुट पाणी गेज न थींदो तेसिताईं धरणो जारी रहंदो। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। बहराम मां 12 कैनाल में पाणी खोट ख़िलाफ़ आबादगारनि जो 3 ॾींहं बि धरणो जारी आहे। आबादगारनि जो चवणु आहे त जेसिताईं हाकिम शाह रेगुलेटर में 7 फुट पाणी गेज न थींदो तेसिताईं संदन धरणो जारी रहंदो। वधिक तफ़सील वठूं था बहराम मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर मोहम्मद अली मक्सी खां। मोहम्मद अली, आबादगारनि जे धरणे खे अॼु 3 ॾींहं आहे, अपडेट छा आहे हिन मामले? जीअं त आबादगार 3 ॾींहंनि खां वठी मुसलसल ॾींहुं राति कंबर शाहकोट मेन रोड हाकिम शाह रेगुलेटर ते धरणो शामियान आहियूं वेठा आहिनि, जेके 24 कलाक मुक़ररु आहिनि। आबादगारनि जो इहो ई चवणु आहे त भले असांखे महीनो लॻी वञे पर असां जेको हिते सुता ऐं वेठा रहंदासीं जेसिताईं वज़ीर आला सिंध पाणी असांजो जेको हाकिम शाह रेगुलेटर 7 फुट ॾियण जो यकीन न कराईंदो या नोटिस न वठंदो असांजो एहतिजाज जारी रहंदो। जॾहिं त कंबर शाहकोट मेन रोड ते ट्रांसपोर्ट जे हवाले सां मुसाफ़िर सख़्तु परेशान आहिनि। शदीद गर्मीअ में आवाम बेहाल आहे ऐं उन सां गॾु हुननि जो वधीक चवणु आहे त आला अख़्तियारीन चीफ या जेको आहे सेक्रेटरी आबपाशी अची जेको आहे आबादगार सां ॻाल्हियूं करे ही आवाम जी बेचैनी ख़तमु कई वञे। जी मोहम्मद अली मक्सी, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।